दर्दन जो दरिया। बाबा साईं ॾिसो था न, सुल्तान वारा जहिड़े लाइ बीठल आहिनि ऐं तव्हां मूंखे रोकियूं बीठा आहियो। बाबा आलम खान, सची ॻाल्हि इहा आहे, तव्हां नथो चाहियां त हिन ॻोठ जो मुंहिंजे जीअरी सुकून ऐं आराम बर्बाद थी वञे ऐं हीउ ॻोठ न रहे बल्कि कब्रिस्तान थी वञे, कॾहिं न। इन करे तोखे सब्र जो प्यालो पीअणो पवंदो। बाक़ी हा, सुल्तान खे घुराए अॼु राति आऊं हुनखे सम्झायांसि थो, ठीकु आहे? अरे हल। ॿुधे ई न दुआ, गोरा में इहो शर्त रखी वियो आहे, हाणे मूमल जी इज्जत तुंहिंजे हथ में आहे, बचाई या पोइ बदनाम करी। न भेण न, मां मरी त सघां थी पर गोराम सां दोस्ती न। ही ॾिस, मां तोखे हथ थी जोड़ियां, मूंखे मजबूर न कर मूंखे मजबूर। ग़लती मूमल कई आहे त हुनखे सुधारे बि वई, मूंखे विच में न आण। किथे ईअं न थिए त मूमल खे बचाईंदे बचाईंदे मां पाण बदनाम थी वञा। मूमल खे पंहिंजी बदनामी जो को खौफ कोन्हे, मूंखे सिर्फ इहो भउ आहे त गोराम अची बाबा सां राज खोलियो त बाबा इहो सदमो कोन सही सघंदो। दुआ ख़बर बि अथई बाबा पहिरियों ई दिल जो मरीज़ आहे, खुदा न करे मूमल जे करे बाबा खे कुछ थी पियो त असां पंहिंजो पाण खे कॾहिं माफ़ न करे सघंदासीं। त पोइ मां छा कयां? अदी मूमल जी बदनामी पंहिंजी गिची में विझां ऐं बाबा जी मौत जो कारण बि मां थियां? छा पोइ अहिड़ी हालत में असां पंहिंजी भेण खे अकेलो छॾे ॾियूं? त पोइ तूं छा थी चाहीं त मां वञी गोराम जी कच्छ में वियां? मुंहिंजी भेण, जेकॾहिं तूं ऐं मूमल मूंखां कुर्बानी घुरो थियूं त मूंखे ज़हर जो प्यालो आणे ॾियो। तव्हांजी ख़ातिर मां खिलंदे खिलंदे पी वेंदसि। मां तव्हांजे लाइ पंहिंजी जान त ॾेई सघां थी पर पंहिंजी इज्जत सां नथी खेॾी सघां। असांजी इज्जत अल्लाह रखी आहे ऐं उहो ई रखंदो। हा, उहो ई रखंदो। मूमल खे छा आहे, हू त पंहिंजे पाण खे कमरे बंदि करे वेठी आहे ऐं तूं मूंखे पंहिंजे हथ सां बदनामी जी तरफ़ धिकी पई, त पोइ छा मां पंहिंजी इज्जत बचाए सघंदसि? हीअ दुनिया दर्दन जो दरिया। अदा साईं, हाणे मां इन्हनि टिनिनि छोरनि सां अहिड़ी त रांदि खेॾां पियो जो इन्हनि टिनिनि छोरनि जी रातुनि जूं निंडूं ई आराम थी। तकड़ पियो करी गोराम, तकड़ पियो करी। जेको कुछ मां सोचे रहियो आहियां तूं न सोच खां कोहे दूर आहीं। तॾहिं त चवां थो, जेको बि कदम खणी छंडे फुके खां ईअं न थिए तो रांदि रचण खां अॻु तुंहिंजी तकड़ में असां न दा न, केरु आहे जेको असांखे हिन रांदि में खापींदो? आग भी असांजी ऐं रांदि भी असांजी, पोइ पकी भी अॻ में असां ई कंदासीं। अदा साईं, तुंहिंजे ई अदा गोराम खान जे ॻाल्हियुनि त मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे किथे अकबर खान लाइ खोटियल खॾ में असां पाण न वञी किरूं। न साईं, न, कॾहिं बि न। असां पंहिंजी खोटियल खॾ में कॾहिं बि कोन किरंदासीं, छो त हाणे वक़्तु आहे अदे अकबर जी बर्बादी ऐं बदनामीअ जो। तो इहो न सोच, जेका रांदि असां रचाई आहे उनमें शिकस्त असां जी थी। तोखां वधीक त मुंहिंजे दिल ते छंडो पवंदो जॾहिं न अकबर खान ऐं बानो बेगम जी बदनामीअ ॾोंको 7 राज्य में वॼंदो। उन ॾींहुं त मां मिठे बत जी देग लाराईंदसि पीर मिठे मुर्शिद जी दरगाह ते। सिर्फ हिकु चकर
हिक चक्कर आना बानो बेगम जा पर कटे जमीन ते आणेस चक्कर आसमान जा सेर कंदी थी वते। वस वसाई वस तमाम जल्दी नी बानू बेगम जूं वागू वराए मां तुझे हथ में तो खाबे हलाईस या साजे या जाट जो टे कोहे दूर कराईस पुछंदी पुछंदी कौन यो तो साराणा खान जो वायदो चल ओके पक्का है नहीं रस्ते हाँ दा आप पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आहियो आलम खान ऐं बादल होटल ते वेठा जॾहिं बि गुज़रंदा न अरविंदा न तां ई गुज़रंदा हिकिड़े इन रस्ते सां गुज़रंदा त पोइ हलो अचो तो ताकते होंगे ताकत कौन होंगे वाला माचा जेकॾहिं असां सभु कुझु विसारे आलम खान खे दोस्तीअ जो थापुर पाए त छा आलम खान बस कर ज़बान न क्या करेगा कदी उठाएं अरे बटोस ये सोचा था ये दुनिया दर्दन जो दरिया मां पंहिंजे फर्ज़ खां गाफ़िल न थींदी ज़िंदगी जी आख़िरी दम ताईं सम्झाईंदो रहंदोसां। अदा इहो त मां बि ॾिसां पई पर मुंहिंजी ॿुधनि काथे था मां छा कयां तव्हांजी थोरी घणी ॿुधनि था तव्हां ई खणी सम्झायो धूड़ था ॿुधनि मुंहिंजी सुल्तान खे सम्झाइणो न आहे पर जबर सां मथो हणणो आहे वो तो मां पंहिंजो मथो टकराए टकराए रत करे चुको आहियां पर सुल्तान नथो समझे तो मां छा करियां। बाबा सुल्तान समझंदो हुअं ई बि कोन तव्हांखे लाचार न आहे पंहिंजी बेइज्जती कराइण जो। मां हिन खानदान खे बचाइण जे लाइ पंहिंजी बेइज्जती त बर्दाश्त करे थो सघां पर हिन खानदान जी बर्बादी नथो ॾिसी सघां। मां कॾहिं बि कोन समझंदा बाबा कॾहिं बि कोन समझंदा पर मां पंहिंजे फर्ज़ खां गाफ़िल नथो थी सघां ज़िंदगी जे आख़िरी दम ताईं बि सम्झाईंदो रहंदोसां। अॼु बि बंदूक खणी निकिता आहिनि चवनि पिया आलम खान खे मारणो आहे। आलम खान खे मारण खां पोइ छा हिन घर में या हिन ॻोठ में रही सघंदा तबाही ऐं बर्बादी असांजो मुक़दर आहे अदा इनखे असां टारे नथा सघूं। अदी जॾहिं असां पंहिंजे पेर ते कुहाड़ी हणी मुक़दर सां जोड़ींदासीं त इहा असांजी बेवकूफ़ी चइबी कुझु बि थी पवे अदी मां हिन उथंदड़ तूफ़ान खे रोकींदुसि जेकॾहिं आलम खान जे दर ते वञी मूंखे पंहिंजो नक रगड़णो पियो न त इहो बि रगड़ींदुसि। न अदा न इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ जेकॾहिं सुल्तान खे ख़बर पई न त तोखे हिन घर में रहण बि कोन ॾींदो। अदी आलम खान में उम्मीद आहे त मुड़ी वेंदो बाक़ी सुल्तान मुड़ण वारनि मंझां न आहे सुल्तान में उहा बूटी न आहे जेका मुड़े। जुल्म थियो बाबा साईं जुल्म थियो सुल्तान वारनि बादल खे हणी काहे में तो मरनी को करे छॾियो अथनि। समूरो तुंहिंजी लापरवाही जो नतीजो आहे जेकॾहिं तूं राति जो सुल्तान वारनि खे मुॾा वठी अची हा त अॼु तोखे ही ॾींहुं न ॾिसणो पया। बाबा साईं मां त सुल्तान खे न्यापो ॾिनो सुल्तान हिते अचण खां नटायो त उन में मां छा कयां। हाणे वञ आलम खान खे वठी अच। बाबा साईं आलम खान बादल खे अस्पताल खणायो आहे ॾाढा मुड़स खे धक आहिनि उता करे छल बचे। वञ पहिरियों वञी सुल्तान खे वठी अच त हुनखे सम्झायूं पोइ बादल खे हली अस्पताल में ॾिसी था अचूं आलम खान खे बि रोके था अचूं न त वॾी खून रज़ी थींदी। जी बाबा साईं मां हींअर ई थो सुल्तान खे वठी अचां।
मुझे भाग मारे चुको है। शुक्र अल्लाह जो जो वक्त सर साही अस्पताल पहुंची वियो ऐं अल्लाह जी भलाई सां डॉक्टर ने बचायो। आलम खान जेसताईं तूं सुल्तान वारनि सां खाऊ की मल न कंदे न तेसताईं हू कोन मुड़ंदा। यार सुल्तान के तो मां हिक फूक सां उड़ाए छॾिया, पर ऐसा अकबर खान मारे तो पुट आलम हाणे ॻाल्हि बर्दाश्त खां चढ़ी वई आहे। हाणे सुल्तान वारनि खे संदरो ॾियणो ई पवंदो। आलम खान जेकॾहिं तूं मलाखड़ो मचाई थो न त पोइ मिठल जो साथ तोसां आहे। ईअं न सम्झाए त हीउ मिठल मैदान छॾे भॼंदो न, सभिनी खां अॻ में विक मिठल जी हूंदी। मिठल तो पंहिंजी हमदर्दी ॾेखारी, तुंहिंजा करोड़े कुर्बान। अल्लाह न करे त अहिड़ो ॾींहुं अचे। अगरि जे आयो त इहे ॿार आलम खान पाण पंहिंजे कुलनि ते खणंदो, पर पंहिंजे दोस्त खे मां कॾहिं मुसीबत में न विझंदुसि। मुड़ुसु मौत जे बिस्तरे ते पियो आहे, उहो ॾींहुं कॾहिं ईंदो, उहो ॾींहुं कॾहिं ईंदो कंहिं ॾींहुं तुंहिंजे सब्र जा बद कॾहिं ईंदो, कॾहिं असांजे घर जो को माण्हू मरंदो। करे ॾेखार सुल्तान वारनि खे त तूं कमज़ोर नहीं। चाचा साईं मां तबाही जी धूल हवा में उड़ाइण ताक़त सब्र में रह गया जे सब्र जा बंद टूटी पिया दुनिया ॾिसंदी आलम खान आवाज़ जितो वहे रात मरी गई। अरे छोरा तो घना भेरा चलियो तुम तो मुसा ना गलाई तो कर केडी मली दुनाली बंदूक नासनो वाली एड़ी ठोकी दो साए जो रत कत्ता न चटी तुम बली मुझे में डालो कर दो वादी वसाई मा तू जान के छडाई दो अच्छी वसाई मा तू जान के छडाई दो। अरे मारो सा पाणी मोने दिस हाने तो जो पेलो करणो आ वरी छाते शुरू थी विया आहियो? गानो गान मारे तो तू बज बुधी भने पजे बाजू गालियो इन छोरे तो गोठ में एड़ा उपताक्रम कया हन जो अस सजे गोठ में बदनाम जे करे तो के अद्दा जे अकुल जी खबर आहे तो तू हिन सा गालाइंदो छो आई? अजी मां बेकुल ना आया त मुजी ले लत दी ये दोलानो मुका साड़े तो। हां सही तो जावत अट्रे लाए जहाज पिया था हलन उन्हनि खे ॾिसी मूंखे साड़ थींदो आहे। ॻाल्हि डोकर जी न आहे राणा कान, ॻाल्हि मुठ जी शान जी आहे, माण्हू जी आहे। शान तोखां वधीक बेअकुल ॿियो न हूंदो को राणा जे तूं हिन सां तो बहस करी। हाणे त तोखे ख़बर पई न त केरु अकुल वारो आहे केरु बेअकुल आहे। हाणे बाबा वधीक करण जी ज़रूरत न आहे। अरे दिल त चवे थी त तोखे खॾ खोटे हुन में ज़िंदा पूरे छॾिया, पर छा कयां सालो जो थी पियो। ये तुझी दिल चनी हो ना मुझी दिल नहीं चनी हो इन चक पाए रत जूसी मार चनी पर मांग क्या जना बगी भेड़ी मुझसे मारी चनी मुझे करे बच्चे पे न तो बस कर हाणे घणी बस बि कयो। जेकॾहिं मां शुरू थियसि न ख़बर अथव न साई त वसे कान, जेकॾहिं वसे थोड़ी न वॾ फोड़ो असल गड़ो ही गड़ो बच जा तो भजो खटे पले लहो जेकॾहिं तव्हां ॿई पाण में गॾिजी वञो न
त पोइ हिन ॻोठ खे को बि मेरी अख सां ॾिसी न सघंदो। पर तव्हां हिक ॿिए जी ताक़त बणजण जे बजाए हिक ॿिए खे कमज़ोर कंदा था वठो। वैसे तव्हां त हर वक़्तु मूं ते ई इल्ज़ाम हणंदा आहियो, पर हिन भेरे आलम खान वारनि अगराई कई आहे ऐं हर चकर तव्हां मूंखे ई कमज़ोर करण जी कोशिश कई आहे। मां तोखे कमज़ोर करण न पियो चाहियां, तूं त मुंहिंजी ताक़त आई, हिन ॻोठ जी ताक़त। हितां जे ग़रीब ऐं मिसकीन जो सहारो आई तूं। सिर्फ़ पंहिंजी सोच खे तब्दील कर। ठीकु आहे रईस, अॼु खां पोइ असांजे तरफ़ खां का बि अगराई न थींदी। मां त चाहियां थो त तूं अगराई कर, पर छेड़े जी तरफ़ न, ठाह जी तरफ़ अगराई कर। ठाह जी तरफ़ पंहिंजी ज़िद छॾ ऐं आलम खान जी तरफ़ दोस्ती जो हथ वधाए। मूंखे पूरी पूरी उमेद आहे त हू तोखे न रईस न, सुल्तान एतिरो बि कमज़ोर न आहे जो सभु दुश्मनियूं विसारे वते दोस्ती जो हथ वधाईंदो। रईस, जेकॾहिं असां सभु कुझु विसारे आलिम खान खे दोस्तीअ जो भाकुर पायूं त छा आलिम खान मूंखे पंहिंजी भेण जो संग। ज़बान संभाले ॻाल्हाए। त काकड़े मां ज़बान छिके ॿाहिरि न कढी छॾे। वैसे जिते मुंहिंजी भाइरनि जी इज़त न थिए उते मुंहिंजो वेहण फज़ूल आहे। तव्हां लाइ लख इज़त आहे, बाक़ी आलम खान वारनि सां हिकु कोन थींदासीं। तव्हां घुरायो, तव्हांजी इज़त ख़ातिर मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां, अॼु खां पोइ असांजे तरफ़ खां का बि अगराई न थींदी। अचो। ॾाढो ज़िदी आहे, ॾाढो ज़िदी आहे, पर अहिड़ो नुक़सान खाईंदो जो ताव यादि कंदो। सही था चओ, सदको वञाव, सही था चओ। कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे या न। आई नज़ीरा, आई मूं ॿुधो त तव्हांजे छोकिरे खे सुल्तान वारनि चीरे फाड़े फिटी कयो आहे। इहा ॻाल्हि सही आहे या हवा में रुगो फटाका पिया फाटनि? नानी सियाणी, अचो मथो थियो थी अची, पर कॾहिं बि न ज़बान मां का सोली वाही न कढे। मूं त ख़बर ॿुधी, ख़ैर दलाली तव्हां खां पुछण आयसि, तुंहिंजे छा ना चोटी खे पाह लॻी वई? सच थी चवई धीअ राणी, भला इन ज़बान मां जे खेर सलाह जो ॻाल्हाईंदी त ॾब जी त कान वेंदई। ऐं माई बचल ॻाल्हि त ॿुध, छा भला मुंहिंजी सोली वाही कढण सां माण्हू मरण छॾे ॾींदा छा? ऐं जेकॾहिं ईअं हुजे न त नानी सियाणी त असां वाइदो थी करे सॼो ॾींहुं वेठी न भले साईं खे लोॾे। तूं ईअं असांजी जिंद कोन छॾींदीअ जेसीं ताईं कंहिं ॻाल्हि जे घाटे खां वठी पुछड़ीअ ताईं न पहुचंदीअ। हाणे ॿुध त मां थी तोखे ॿुधायां त इहो सच आहे। सुल्तान वारनि बादल खे धका हयां आहिनि, आलम हुनखे अस्पताल खणाए वियो आहे। हाणे त असांखे इहा ख़बर बि न आहे त बादल जी कीअं तबियत आहे। इन ॻाल्हि जे करे असां पाण घर में परेशान वेठा आहियूं। हाणे ख़ुदा खे मन डर हितां वञी कंहिं ॿिए जी पाड़ पट, जान छॾ असांजी। आई वञा थी छिती नथी, होश न विञा नज़ीरा पंहिंजो। तोखे ख़बर आहे न मां नानी सियाणी विझंदी आहे न धपके में पाणी। सॼो ॾींहुं रुगो सिंगारी वेठी आहे। ई ॾुख अथसि, वॾो ॾेर जो ॾुख। मूंखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी जे निभाए त छा सुल्तान, हाणे जॾहिं न अकबर खान सां वाइदो करे आयो आहीं त पोइ ख़ुदा जे वास्ते उन ते अमल बि कजांइ। मां त वाइदो पूरो कंदुसि चाचा, पर मूंखे पूरी पूरी पक आहे त आलम खान पंहिंजे भाउ जो प्लान ज़रूर कंदो। जेकॾहिं उन प्लान कयो त पोइ असां पंहिंजे वाइदे तां फिरी वेंदासीं चाचा, ऐं पोइ पहिरें धक में इन छोरे खे पूरो कंदासीं। उमल केड़ी थी? एतिरो कुछ थी गुज़रियो आहे, अञा नथो मुड़ी। हाणे तूं पंहिंजी मौत खे तु दावत ॾी।
मौत खे। यकीन कर गोराम, मां इहो ॿुधाइण लाइ फोन कई मांस त हाणे हू मूंखे विसारे छॾे। यो तुंहिंजो न्यापो, मां उनखे ॾेई छॾींदुमि। या तोखे तकलीफ़ करण जी ज़रूरत नाहे। मुंहिंजी मोबाइल त मूंखे वापसि ॾेई वञ। जॾहिं तूं मूमल खे विसारे छॾियो त पोइ मोबाइल का ॾिकंदे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मां तोखे इहे शरारतूं हिते करण कोन ॾींदुमि। जॾहिं तूं घर वञे त नई मोबाइल वठिजे। प्यार करे पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू पहजन जी कई आहे जिन रत रोवारियो। पहजन जी कई आहे जिन रत रोवारियो। को सॾड़ो सुणे ई नथो, हर हर मूं पुकारियो आ। को सॾड़ो सुणे ई नथो, हर हर मूं पुकारियो आ। ही